अस्सलाम वालेकुम। इंतहाई अहम मालूमात ऐं अंग अखरनि सां ऐं तस्दीक थियल शयुनि सां मां तव्हांजे साम्हूं शयूं खणी ईंदो आहियां। ऐं चोलिस्तान जी ज़मीन 65 लख एकड़ उन खां वधीक आबाद कीअं कई वेंदी, सिंधू दरिया ते कीअं धाड़े हणण जी प्लानिंग आहे, मंज़ूरियूं किथे मिलनि थियूं, इरसा एक्ट में तरमीम वग़ैरह, असीं इन समूरे शयुनि खां तव्हांखे सिंध वासियुनि खे ऐं मुल्क जे अंदरि रहंदड़ समूरा जेके सुञाण माण्हू आहिनि ऐं जेके हक़ीक़तुनि खां मुंहुं न मोड़ींदनि था, असीं उन्हनि लाइ ॾाढो ई शयूं रखंदा रहिया आहियूं। अॼु जेको इंतहाई अहम मामिलो मां तव्हांजे साम्हूं खणी अचां पियो, सिंध जे ज़मीनुनि जो मामिलो। हिकु त सिंध में पाणी न आहे, सिंध में पाणी जेकी खोट आहे, सिंध में जेकी ज़राअत खे घुर्बल पाणी आहे, उहो पाणी सिंध खे पंहिंजे हिसे जो न मिलंदो आहे। असीं क़ानूनी तौर ते जेके शयूं आहिनि उहे साम्हूं रखूं था, उहे अंग अखर, का बि अहिड़ी ॻाल्हि न, क़ानून जे मुताबिक़ शयूं रखूं था त जीअं जेके दोस्त जेके ॾिसंदड़ आहिनि, कुझु उहे धुरियूं नाराज़ थींदियूं आहिनि, त उन्हनि जे आॾो त हीअ वाज़े आहे त असीं सभु शयूं क़ानूनी तौर ते रखूं था ऐं उहे अंग अखर बि सभिनी जे साम्हूं आणियूं था। त सिंध में पाणी जी तमामु घणी खोट ऐं सिंध में ज़राअत सारी हुजे, कणिक हुजे, कपह हुजे, फ़सुल केतिरा घटि थियनि था, सिंध जो आबादगार केतिरो परेशान आहे। मथां अगरि जेकी रिथा आहे चोलिस्तान केनाल जी, उहा सिंधू दरिया मां पाणी ते, सिंधूअ जो पाणी ते धाड़ो हयो थो वञे। सिंधू दरिया जी कोटड़ी डाउन स्ट्रीम जी छा सूरत हाल रहंदी, डाउन स्ट्रीम कीअं तबाही, सॼी सिंध तबाही जे वर चढ़ंदी। इन सॼी सूरत हाल में जॾहिं असीं इन मामले ते अचूं था त वॾी सरकार जी, उन्हनि वॾे धुरियुनि जी हिमायत याफ़्ता कंपनी सरकार, उनखे नवां नवां मुआहिदा ॾियणु, नवां उनखे प्रोग्राम्स ॾियणु। सिंध में अॻे ई पाणी न आहे, पाणी फुड़ियल आहे, माण्हू परेशान हूंदा, हितां जो हारी, हितां जो आबादकार उहो तमामु घणो हूंदो आहे। मथां उन्हनि जे हक़ ते उन जी मुआशी तौरु उन जो नुक़सानु ऐं क़त्लेआम करण लाइ वरी जेको सिंध में रहियो खयो पाणी हूंदो आहे, उन ते सिंध जो आबादगार ज़राअत करे थो, उहा ज़राअत कारपोरेट फार्मिंग जे हवाले, ग्रीन इनिशिएटिव जे हवाले कीअं थिए थी, असीं अॼु उन ते ॻाल्हि ॿोल कयूं था। त हीअ जेको जनवरीअ जेको मुआहिदो थियो निगरान हुकूमत जे टाइम में, सिंध हुकूमत ऐं ग्रीन कारपोरेट इनिशिएटिव प्राइवेट लिमिटेड विच में, ही जेकी ग्रीन कारपोरेट इनिशिएटिव प्राइवेट लिमिटेड आहे, उहा हाणे कंहिंखां ॻुझी न आहे त उहा कंहिंजी हिमायत याफ़्ता आहे ऐं उहा उनखे केतिरा फ़ाइदा ॾिना वेंदा आहिनि। ऐं सिंध जी ज़मीन जेकी इंतिहाई अफ़सोस आहे त सिंध जी ज़मीन जेकी भुॻड़नि मुठ ते खपाई वेंदी आहे, कॾहिं हाउसिंग सोसाइटीज़ जे नाले ते, कॾहिं रिटायर्ड उन्हनि माण्हुनि जे हवाले कई वेंदियूं आहिनि हज़ारे एकड़ ज़मीनूं, त कॾहिं अॼु कारपोरेट फार्मिंग जे नाले ते ज़मीन सिंध जी कीअं तोहफ़े तौरु कंहिंखे ॾिनी थी वञे, उन ते मां अॼु तव्हांखे इंतिहाई अहम मालूमात तव्हांजे साम्हूं रखंदुमि। हीअ जेको मुआहिदो निगरान हुकूमत में थियो, उन ते बि असीं ॻाल्हायूं था त छा निगरान हुकूमत खे क़ानूनी तौर ते को अहिड़ो इख़्तियार हो, उन्हनि जो मैंडेट छा हो, छा उनखे कराइणो, त उन्हनि जी जेकी कमु हो, उहो कमु निगरान हुकूमत जो इलेक्शन कराइणु हो, उन जा इंतिज़ाम करणा हुआ। पर उन दौर में ईअं थियो त उन्हनि सां मुआहिदो कयो वियो, वॾियुनि धुरियुनि तरफ़ां उन जी जेकी हिमायत याफ़्ता कंपनी सरकार आहे, उन जी जेको मुआहिदो कयो वियो, उन में 52,715 एकड़ ज़मीन ग्रीन इनिशिएटिव जे नाले ते उन फर्म जे कंपनीअ जे हवाले कई वई। जेको मुआहिदो वज़ीर आला हाउस में थियो ऐं उन मुआहिदे में इतलात जो उन टाइम जो वज़ीर सिंध जो अहमद शाह, जेको आर्ट्स काउंसिल जो सदर बि आहे, उहो उते मौजूदु हो। उमर सूमरो साहबु, सूमरा ख़ानदान, उन जो फ़र्द जेको कानून जो वज़ीर हो, उहो मौजूदु हो। निगरान रेवेन्यू जो वज़ीर यूनिस धागा, उहो उन मुआहिदे में मौजूदु आहे। ऐं इन खां अलावा मेजर जनरल शाहिद नज़ीर इहो मुआहिदो कयो। त उन खां पोइ उहो जेको मुआहिदो थियो, उन तहत
ख़ैरपुर जी 28,000 एकड़ ज़मीन उन कंपनी हवाले थी। थरपारकर ज़िले जी 10,000 एकड़ ज़मीन उन कंपनी हवाले थी आहे। दादूअ जी 9,305 एकड़ ज़मीन उन जे हवाले थी। ठटे जी 1,000 एकड़ ज़मीन आहे। बदीन जी 1,000, सिजावल जी 3,408 एकड़ ज़मीन उन कंपनी हवाले कई वई आहे 20 सालनि ताईं। ऐं उनखां पोइ वरी उनजो मुदो कीअं वधायो वञे थो, उहा पावरफुल कंपनी इहो। हाणे इहा त मालूमात असां ताईं मौजूदु आहे, पर अॼु जेके इंतिहाई अहम मां तव्हां सां शयूं रखंदुमि, मुंहिंजा ज़रिया चवनि था, जेके मूं मालूमात वरिती आहे, सिंध वासियुनि ॾाढो रखजनि, त 2 लख एकड़ ज़मीन सिंध जी उहा कॉर्पोरेट फार्मिंग जे नाले ते इन जेको ग्रुप आहे ग्रीन कॉर्पोरेट इनिशिएटिव प्राइवेट लिमिटेड जे हवाले कई थी वञे। उहा इन 2 लख शुरूआती तौर ते हीअं 50 एकड़ हाणे उहो केरु हवाले कंदो? लाज़मी आहे मौजूदा जेकी सिंध हुकूमत आहे उहा उन ते पेशरफ़ कंदी ऐं उहा उन जे हवाले कंदी। ज़रिया इहे था चवनि त हीअ निगरान त कयो, निगरान अगरि ग़लति फ़ैसिलो कयो हो, उन जो इख़्तियार न हो, त ईंदड़ जेकी हुकूमत हुई उनखे रद्द करे हा, पर उहा रद्द न थी। इतलात इहे आहिनि, ज़रिया इहे था चवनि त हीअ अञा इन जी ज़मीन वधाई वेंदी, उहो 2 लख एकड़नि ताईं। उनखां पोइ उनजो अञा बि जेको तादादु आहे उहो वधायो वेंदो। अगरि इहो तादादु वधायो थो वञे, उन में जेके ज़िला कंबर शहदाद कोट आहे, उन में ॼामशोरो ज़िलो आहे, उन में मुख़्तलिफ़ जेके सिंध जा ज़िला आहिनि, उहे उन जे हवाले सां चयो वियो आहे त उहे उन कॉर्पोरेट फार्मिंग जे हवाले सां ग्रीन इनिशिएटिव जे हवाले कया था वञनि। उमरकोट जी 14,000 एकड़ ज़मीन हुजे, या उनखां अलावा ॿिया जेके ज़िला आहिनि उन में घोटकी आहे, ऐं मुख़्तलिफ़ जेके ज़िला अचनि था शिकारपुर जा, ॿियो कंबर पंहिंजो कशमोर कंदकोट, उन जी ज़मीन बि उन ते सर्वे हली रही आहे। हाणे इहा जेकी सर्वे हूंदी, उन जो जेको बुनियादी तौर ते जेको चीफ सेक्रेटरी सिंध आहे, उहा हिकिड़ी मैनेजमेंट कमेटी मुक़ररु कई वई आहे, त उहा कमेटी उनखे ॾिसंदी, उहा सिफ़ारिशूं ॾींदी, उहा उन ते अमल दरामद कराईंदी। उन लाइ सॼी सिंध में सर्वे कई पई वञे त उन कंपनीअ खे सहूलियत ॾिनी वञे त सॼी सिंध में केतिरी ज़मीन आहे उन्हनि जे हवाले कई वेंदी। हाणे अगरि सिंध में बंजर पियल ज़मीन आहिनि, उन जूं खोड़ नाहेलियूं आहिनि, उहा आबाद छो न थी आहे, उन जो ज़िम्मेवारु केरु आहे? उहे ज़मीनूं मौजूदु आहिनि, पर उहा सरकार जी ज़मीन। त सिंध में जेको सॼी दुनिया जे अंदरि असीं सॼी दुनिया में वञूं था त हारी उतां जो जेको आहे, उतां जो किसान आहे, हारी आहे, उनखे उनजो हक़ु ॾिनो वेंदो आहे, उनखे उनजी ज़मीन जो मालिक बणाए वेंदो आहे। त सिंध में सरकारी ज़मीन आहे, त बेज़मीन हारियुनि जे हवाले उहा ज़मीन थियणु घुरिजे हा। पर हाणे बेज़मीर माण्हुनि खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त बेज़मीन जेके हारी आहिनि, जंहिंजो हक़ु आहे, सॼी ज़िंदगी जेके हिन मिटीअ सां हिन पोरियो कनि था, मज़दूरी कनि था, उन्हनि जे हवाले इहा ज़मीन थिए थी त हुननि जा ॿचा सुखियो गिरहो खाईंदा, पर उहा ज़मीन हिकु कंपनीअ जे नाले थिए थी। उन कंपनी छा कंदी? जेकी प्लानिंग्स आहिनि, त उहो कमंदा कणिक आहे, चांवर आहे, उहो कीअं ॿाहिरी दुनिया ताईं उहा पहुचाईंदी। हितां जो जेको आबादगार आहे उहो पाणी फुड़े लाइ सिकंदो, उहो जेको पाणी थोरो घणो बचियो हूंदो, उहो पाणी उन ॾाढ उन बासर कंपनीअ जे हवाले थींदी। कंपनी सरकार पंहिंजी ज़मीन आबाद कंदी ऐं उहा सॼी दुनिया में कारोबार कंदी। ऐं सिंध जो जेको हारी आहे, सिंध जो जेको आबादगार आहे, उहो अॻे ई जेको परेशान आहे, उनखे उहो अञा वधीक परेशान थींदो। हाणे पाणी किथां ईंदो? पाणी आहे कोन, मथां केनाल ठहनि था सिंध में। हाणे चयो थो वञे त इहा जेकी कंपनी आहे, जंहिंजे ग्रीन इनिशिएटिव आहे, हाणे उन जो कमु आहे त उहो पाणी किथां हासिलु करे। हाणे पाणी किथां आणींदी? सुवालु आहे त छा हू मथां पाणी आणींदी, किथां आणींदी पाणी? त पाणी त सिंधु दरिया इहो ई लंघा, त उन जा जेके ज़रिया हूंदा, त हू पाणीअ जी हासिलात लाइ अगरि पाणी थोरो घणो बचे थो, सिस्टम में मौजूदु हुजे थो, सिंध में छॾियो वञे थो पाणी फुड़ो,
त छा उन जेकी बासर कंपनी आहे उहा चीफ इंजीनियर को जेको पाणीअ ते जेके बेराजिस ते मौजूदु आहिनि त छा उन ॾाढो केरु ॻाल्हाए सघे थो? सिंध हुकूमत ई उन ॾाढो नथी ॻाल्हाए सघे, उहे बासर माण्हू आहिनि। त ही जेके निगरान हुकूमत में जेके वज़ीर आहे ज़रूरु उन ते एतिराज़ु वारनि आहे, सिंध जा माण्हू आहे त ही ग़लति फ़ैसिलो थी रहियो आहे। पर इन खे ग़लति फ़ैसिले खे उन्हनि कंहिं बि निगरान हुकूमत जे वज़ीरनि या मौजूदा हुकूमत उन खे को बि उन ते एतिराज़ु न वारियो आहे, न उन खे रद्द कयो आहे। हाणे ग्रीन इनिशिएटिव तरफ़ां ही तेज़ी सां सिंध में कमु इन जो हलंदो ऐं सिंध जी जेकी ज़मीन आहे उहा इन कंपनी जे हवाले थींदी ऐं इहा कंपनी ॿाहिरी दुनिया सां पंहिंजी ज़रात में कारोबार कंदी ऐं ज़रई तौर ते पंहिंजो फ़ाइदेमंद थींदी ऐं उन सां सिंध जे माण्हूअ खे छा फ़ाइदो मिलंदो, सिंध जी ज़मीन आहे, सिंध जे माण्हूअ खे छा फ़ाइदो मिलंदो, सिंध जे माण्हूअ खे न उन कंपनीअ खे फ़ाइदो मिलंदो ऐं उहा कंपनी कंहिंजी आहे उहा असीं सभिनी जे साम्हूं आहे। त सुवालु इहो पैदा थिए थो सिंध जी ज़मीन भुॻड़नि मुठ ते खपाइणु, सिंध जी ज़मीन ते ॿिया आबादूं बि ॿिया कनि अचे, सिंध जो पाणी बि केरु खणी वञे त क़ानूनी तौर ते असीं ॾिसूं था त हिकु धरती उन जा जेके किरोड़े माण्हू रहंदड़ आहिनि उन में उहे जेको हिकिड़ो ज़रात सां लाॻापियल माण्हू आहिनि, आबादगार आहे, हारी आहे, उन जो फ्यूचर किथे वञी बीहंदो? इहे खोड़ सुवाल आहिनि सिंध में जंहिं ते तमामु घणो माण्हू ॻाल्हाइनि बि था। सिंध जो माण्हू ॻाल्हाए थो त आख़िर सिंध सां इहा वेधन छो थी कई वञे। हाणे ग्रीन इनिशिएटिव तरफ़ां उनखे केरु रद्द त कोन थो करे, हाणे उहो तेज़ी सां सिंध में वधंदी, सिंध जी जेकी ज़मीनूं आहिनि उन्हनि जे हवाले थींदियूं, उहा ज़रात बि उन्हनि जे हवाले थींदी ऐं जेको सिंध जो हारी आहे, आबादगार आहे, उहो हाणे चयो थो वञे त बुनियादी सहूलियतूं कंपनी कमाईंदी ऐं बुनियादी सहूलियतूं त स्कूल इस्पतालूं इहे सभु आम माण्हुनि खे ठाहे ॾींदी सिंध में। त छा अॻु ईअं थियो आहे त जंहिंजे हवाले ज़मीनूं सिंध जी थियनि, सिंध जे नाले ते गैस फील्ड, सिंध जे नाले ते मुख़्तलिफ़ जेके कोयलो खयो वियो, छा सिंध खे उनजो कहिड़ो फ़ाइदो मिलियो, बिजली किथे वेंदी आहे, मादनियात ते कंहिंजो इख़्तियार आहे, इहे सभु असांजी शयूं साम्हूं आहिनि। त क़ानूनी तौर ते सिंध जेके जमहूरी हुकूमत जी ॻाल्हि कई वञे थी त जमहूरी हुकूमत मौजूदु आहे, त जमहूरी हुकूमत त मौजूदु आहे पर उहो अवाम जे फ़ाइदे लाइ अवाम खे त उनजो को लाभ त मिले, उनजो को लाभ न मिले ऐं अवाम सिंध जो माण्हू उहो साॻियो ई परेशान रहे त उहो त उनजा नतीजा कहिड़ा निकिरंदा। त ही जेके प्रोजेक्ट्स आंदा पिया वञनि, जंहिंजी सलाहुनि ते आंदा था वञनि, इंतिहाई ख़तरनाक आहिनि। सिंध उन सां इंतिहाई तबाही जे वर चढ़ंदी ऐं अञा वेतर सिंध जो माण्हू परेशान थींदो। मथां केनाल 6 केनाल सिंधूअ ते ठाहिया था वञनि, सिंधूअ जो पाणी खयो वेंदो त सिंध तबाही जे वर चढ़ंदी। इहे खोड़ सारा मामला आहिनि ऐं उहे तव्हांजे साम्हूं वक़्तनि ब वक़्तनि मां ज़रूरु आणींदो रहंदुमि त जीअं असीं उन ते ॻाल्हाए सघूं ऐं उहे जेको आवाज़ु आहे उहो मथीं सतह ते वञे त सिंध में जेको पढ़ियो ॻढ़ियो माण्हू आहे उहो छा थो सम्झे, कीअं थो इन्हनि शयुनि खे ॾिसे। ज़रूरु पाण ॿियनि व्लॉग्स में गॾु हूंदासीं। महिरबानी।